नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत सूमर 16 मार्च खां सभई तइलीमी इदारा खोलण जो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो। तइलीमी वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि कोरोना वायरस जी ट्रेनिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें स्कूल खोलण या न खोलण जे हवाले सां मामलो गौर हेठि आयो आहे। इजलास में ख़ानगी ऐं सरकारी स्कूलनि जा डायरेक्टर्स ऐं सेक्रेटरी स्कूल ऐं सेक्रेटरीज़ कॉलेज खे तलब कयो वियो। इजलास में मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जा चेयरमैन बि शरीक थिया आहिनि। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनी चयो त स्ट्रेनिंग कमेटी जी अक्सरियत जो ख़्यालु हो त स्कूल खुलणु घुर्जे। सिहत जे माहिरनि बि स्कूल खोलण जी तजवीज़ ॾिनी आहे। अॼु ताईं जे फ़ैसिले मूजिबि स्कूल 16 मार्च ते खुलंदा। सुभाणे ॿीहर इजलास थींदो, सूरत हाल ॾिसी करे फ़ैसिलो कयो वेंदो। हिन चयो सभिनी खे ॼाण आहे त 16 मार्च खां स्कूल वञणो आहे। पहिरीं असां 2 ॾींहंनि जूं मोकलूं ॾिनियूं। उन 2 ॾींहंनि में 500 माण्हू ईरान मां आया हुआ। पोइ फ़रस्ट मिली हुई त कप्तान खां पोइ वॾो अंग ज़ाइरीन जो पहुतो आहे। 14 ॾींहंनि ताईं कोरोना वायरस जूं निशानियूं ज़ाहिर थियण जूं वक़्तु हूंदो आहे। हिन लाइ मोकलूं ॾिनियूं वियूं। हिननि 14 ॾींहंनि में सिंध हुकूमत सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक कमु कयो आहे। ख़्यालु रहे त सिंध हुकूमत कोरोना वायरस जे ख़तरे खे नज़र में रखंदे सॼे सूबे में तइलीमी इदारनि में 16 मार्च ताईं मोकलियूं ॾेई रखियूं हुयूं, जॾहिं त मैट्रिक जा इम्तिहान बि 16 मार्च खां शुरू थियणा आहिनि। पाकिस्तान में कोरोना वायरस जा हिन वक़्त ताईं 20 केसिस साम्हूं अची विया आहिनि, जंहिंमें सिंध में 15, कराची में 14, हैदराबाद में 1, इस्लामाबाद ऐं गिलगित बल्तिस्तान में 2, जॾहिं त कोयटा में 1 केस साम्हूं अची चुको आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।